सिंध हाई कोर्ट सखर बेंच में खुताबी जी अमर जी दरख्वास्त ते DIG रिपोर्ट पेश करे छॾी आहे। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त निंगर जे अगवा में मुलविज़ नज़ीर बिरोही जो दहशतगर्दनि सां वास्तो थी सघे थो। रिपोर्ट में ॼाणायो वियो त जवाबदार नज़ीर बिरोही जंहिं मदरसे में दीनी तालीम ॾींदो हो उहो मदरसो अब्दुल जब्बार सूमरे जो आहे। अदालत पुलिस खे केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। शरीफा बिरोही जो चवणो त नज़ीर बिरोही पुट खे पाण सां मदरसे वठी वियो जिते अब्दुल जब्बार सूमरो खे विकिणी छॾियो आहे। निंगर जी अमर जो चवणु आहे त जवाबदार पाण खे बचाइण जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा बहाना करे रहिया आहिनि। पुट खे बाज़ियाब कराए वञे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में खुताबी जी अमर जी दरख्वास्त ते DIG रिपोर्ट पेश करे छॾी आहे। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त निंगर जे अगवा में मुलविज़ नज़ीर बिरोही जो दहशतगर्दनि सां वास्तो थी सघे थो। जवाबदार नज़ीर बिरोही जंहिं मदरसे में दीनी तालीम ॾींदो हो उहो मदरसो अब्दुल जब्बार सूमरे जो आहे। अदालत ॿाहिरां निंगर जी अमर मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई, जेका ॻाल्हि ॿोल अव्हांखे ॾेखारियूं पिया। नज़ीर उते मुल्ला सूमरो विकिणी छॾियो आहे। असांखे चए त जिन्सी आहे